कुझु उस्ताद हिकु दफ़ो पढ़ाईंदा आहिनि त शागिर्द सम्झी वेंदा आहिनि ऐं कुझु वरी उस्ताद बार बार पढ़ाइण खां पोइ बि शागिर्द न सम्झी सघंदा आहिनि। जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो आहे टीचिंग स्किल्स याने तदरीसी महारतूं। टीचिंग स्किल्स उहे सलाहियतूं आहिनि जेके उस्ताद इस्तेमालु कंदो आहे शागिर्दनि खे सम्झाइण जे लाइ पुरअसर तरीक़े सां, याने उस्ताद जूं सलाहियतूं ऐं क़ाबिलियतूं। मिसाल तौरु टीचर ए जेको आहे उहो सिर्फ़ु किताब तां ॾिसी पढ़ाए थो, जॾहिं त टीचर बी डायग्राम इस्तेमालु करे थो, शिकिलियूं छापे थो ऐं ॿारनि सां स्टूडेंट्स सां डिस्कशन करे थो। सो त टीचर बी जेको आहे उहो मुख़्तलिफ़ क़िस्म जूं सलाहियतूं इस्तेमालु करे थो ऐं स्किल्स इस्तेमालु करे थो। टीचर बी हिकु स्किल्ड टीचर सॾिबो। हिकु माहिर टीचर एक्सप्लेन कंदो आहे, वज़ाहत सां क्लास ते कंट्रोल कंदो आहे, सवाल पुछंदो आहे ऐं मिसाल इस्तेमालु कंदो आहे सिख्या खे मुअसर बनाइण जे लाइ। हाणे असां मेजर टीचिंग स्किल्स जे बाबति बहस कंदासीं। मेजर टीचिंग स्किल्स ही आहिनि। पहिरीं आहे प्रेज़ेंटेशन स्किल्स। प्रेज़ेंटेशन स्किल जो मतिलबु आहे एक्सप्लेनिंग अ टॉपिक क्लियरली, याने टॉपिक खे वाज़िह नमूने सां सम्झाइणु। ॿी आहे क्वेश्चनिंग स्किल, याने सवाल पुछण वारी महारत। हिन स्किल में हिकु माहिर उस्ताद शागिर्दनि खां मुख़्तलिफ़ क़िस्म जा मुअसर सवाल पुछंदो आहे त जीअं शागिर्दनि जी क्रिटिकल थिंकिंग वधी सघे। हीअ आहे प्लैनिंग स्किल्स। हिन स्किल में टीचर लेसन प्लान ऐं ॿियूं प्लानिंग कंदो आहे पंहिंजे तदरीस खे बहितर बनाइण जे लाइ। हीअ आहे क्लासरूम मैनेजमेंट स्किल। क्लास खे कंट्रोल करणु ऐं क्लास जे डिसिप्लिन मेंटेन करण खे क्लास मैनेजमेंट स्किल सॾिबो आहे, जंहिंमें क्लास जा क़ाइदा क़ानून ऐं उसूल अची वञनि था। पंजी आहे रीइंफोर्समेंट स्किल। रीइंफोर्समेंट स्किल जो मतिलबु आहे इनकरेज करणु शागिर्दनि खे, याने जॾहिं शागिर्द रेस्पॉन्स करे त उनखे उन ते शाबाश ॾियणु या उन ते उनखे एवार्ड ॾियणु, रिवार्ड ॾियणु, उन जे लाइ क्लैपिंग कराइणु, इहे सभु मिसाल रीइंफोर्समेंट स्किल जा आहिनि। ऐं आहे इवेल्यूएशन स्किल, याने जाइज़े ऐं मुआइने वारी स्किल। हिन स्किल में उस्ताद शागिर्दनि जी सिख्या चेक कंदो आहे मुख़्तलिफ़ तरीक़नि सां, क्विज़ सां, टेस्ट सां या MCQ ज़रिए। सतीं आहे कम्युनिकेशन स्किल। कम्युनिकेशन स्किल जो मतिलबु आहे पंहिंजी ॼाण, ख़्याल, जज़्बात ॿियनि सां शेयर करणु। हिन स्किल में बॉडी लैंग्वेज पिणु शामिलु आहे। हिकु माहिर उस्ताद वज़ाहत कंदो आहे, सवाल पुछंदो आहे, शागिर्दनि खे मसरूफ़ रखंदो आहे ऐं उन्हनि जी सिख्या चेक कंदो आहे। हिकु माहिर उस्ताद चवंदो आहे आई डू, याने मां कयां, वी डू याने असां गॾिजी कयूं, ऐं यू डू पोइ तव्हां कयो। हिकु उस्ताद शागिर्द खे जवाबु ॾियण ते वेरी गुड चवे थो। इहा कहिड़ी टीचिंग स्किल आहे? जवाबु कमिटमेंट ॾींदा। नेक्स्ट वीडियो में MCQs टेस्ट वरिती वेंदी।